अस्सलाम वालेकुम दोस्तों, ईद मिलायूंसूं, गोश्त बि खाधासूं ऐं ग़रीब गुरबे खाधा गोश्त। पर यकीन कयो न, ईद ते एॾा फनकार मुंहिंजा सुघड़ दोस्त बिज़ी आहिनि जो हर को चए थो मां मीर अला खा नबू कमदार असां हींअर बिज़ी आहियूं। अॼु शाम प्रोग्राम करे आया आहियूं, कुझु राति आयो आहियां, पर मुंहिंजो प्रोग्राम त पंहिंजी जॻह ते कंदुसि। सो माशाअल्लाह अहमद अली चांडियो साहिबु आयो आहे, अली नवाज़ साहिबु आयो आहे, अहमद इमदाद खुश्क साहिबु 5 में आहे, थी सघे मथां अची वञे। ऐं 2 महिमान मूं वटि हुया हलनि, जो हिकिड़ो त दादो खां आयो आहे जेको डायरेक्टर बि आहे ऐं उनजा केतिरनि जा वॾा वॾा सोप बि कयल आहिनि ऐं सुठो डायरेक्टर माना। ऐं माशाअल्लाह हाणे वरी लॻे थो सियासत में वञे थो, अचे त पुछांसि थो त सियासत में वञे थो, कहिड़ी पार्टीअ में वञो आहे ख़बर पवंदी, तो ईंदो त सुञाणंदोसि। ऐं ॿियो जेको महिमान हुन सां गॾु आहे उहो कराचीअ में पूरीअ में मतिलबु त एडिटर 1 नंबर आहे। डायरेक्टर जंहिं बि चैनल ते सभु कंदा आहिनि त नालो उन जो खणंदा आहिनि त असांखे इहो एडिटर ॾियो जेको असांजो प्रोग्राम एडिट करे। उहो बि हुन सां गॾु आहे, ॿई दोस्त आहिनि। उहो बि अचे पियो, उन जो नालो खणां थो, उहो आहे ज़ीशान जोखियो साहिबु, जेको माशाअल्लाह हर चैनल ते हिट आहे। अॼु उनखे मूं चयो, चई मां चाचा हाज़िर आहियां, अचां थो। सो अचनि पिया ज़ीशान जोखियो ऐं उन सां गॾु साईं सैयद जेको दादो खां अचे पियो, उहो तव्हां ॾिसंदव पाण सुञाणंदव। बिस्मिल्लाह, अचनि पिया। थैंक यू साईं बिस्मिल्लाह, साईं बिस्मिल्लाह, ख़ुशि ईद मुबारक हो साईं। ज़ीशान साहिबु अलाह ख़ुशि कंदो। अबा ही अहमद अली चांडी साहिबु आहे, अली नवाज़ साहिबु, साईं ही मुनवर शाह, ज़ीशान जोखियो साहिबु। ॿियो बाबा माशाअल्लाह मुनवर शाह, लख थोरा तुंहिंजा, महिरबानी मौला जो तूं दादो खां हली आयो आहीं। महिरबानी पर तुंहिंजे भाग्य जो अहिड़ा फनकार मूं वटि अलाए छो न रसिया आहिनि। ईंदा त इलाही आहिनि, पर अॼु अलाए छो न रसिया। बिज़ी थी विया आहिनि, थी वेंदो आहे कॾहिं छो त सॼा लॉकडाउन में वीचारा वेठा घर बुखूं कढियऊं, त हाणे माशाअल्लाह खुलिया आहिनि त हाणे बिज़ी थी विया आहिनि। रिलैक्स थींदा हूंदा प्रोग्राम जे हवाले सां, उन जे हवाले सां। पर खे मां ॾिसंदो थो अचां फेसबुक ते, होॾां होॾां माशाअल्लाह तव्हांजो वारो वारो लॻी पिया। तव्हां फनकार जी मदद कयो पिया, जेके वीचारा बुखिया आहिनि, जिन खे पैसो न आहे, जिन सियाल राशन न आहे, ॾिठुमि पियो त तव्हां रसायो पिए। बिल्कुलु ऐं उन खां पोइ तुंहिंजा सोप वॾा मशहूरु आहिनि माशाअल्लाह, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ऐं डायरेक्टर सुठा आहियो। त तव्हां मूंखे ॿुधायो तव्हांजा कहिड़ा कहिड़ा सोप मशहूरु थिया? सोप त माशाअल्लाह पहिरियों जेको सोप हो फस्ट पथर जा माण्हू, जंहिंमें तमामु बि एक्टिंग कयो। उन खां पोइ वरी जेको आहे सो नालो छा आहे, उडाम ड्रामे नाले सां। अच्छा, उडाम नालो मस्त मस्त यादि थो अचे, छो त भट्टी मंडे जो कैरेक्टर कयो न न उन हिसाब सां न, कॾहिं कॾहिं हिकिड़ो थींदो आहे, हिकिड़ो दिलि में हूंदो आहे, ज़हन में न ईंदो आहे। भला इहो छो हूंदो आहे त तव्हां जेके डायरेक्टर ज़िद कंदा आहियो, सोप कराईंदा अचनि, असांजे एडिट जेको आहे ज़ीशान जोखियो साहिबु करे, त इहो छा मसइलो आहे? तव्हां कुझु ॿुधाए सघंदो हुयो? जेको सुठो कमु करे थो, हर को चाहींदो त उहो असां वटि हुजे, पर असां त अञा सिखूं था। मां अॼु बि सिखंदो आहियां, माशाअल्लाह नओं प्रोजेक्ट ईंदो आहे उन मां सिखंदो आहियां। माशाअल्लाह तव्हांजो गानो आहे ॾाढो हिट हुयो, हुनजो भाई धकड़े साहिबु वारो जेको माशाअल्लाह सिकंदर जोखियो जेको मस मद हिकिड़ो अञा थोरो आने मां निकितो ऐं हींअर पाण खे सम्झणु लॻो आहे, उहो बि ऐं तान्या छोकिरी बि उन सां गानो हिट हुयो तव्हांजो ॾाढो। डायरेक्शन एडिटिंग ॿई गॾु कई। हा, माना हाणे तव्हां बि एडिटर पंहिंजी जॻह ते हो त डायरेक्टर पंहिंजी जॻह थी आहियो। हा, गाना डायरेक्शन कंदो आहियां। अच्छा, वाह, माला ख़ुशि कंदो तोखे। असल में मीर साहिबु तव्हां जेकी ॻाल्हि कई त डायरेक्टर जेको आहे सो छो चवंदा आहिनि त ज़ीशान हुजे। असल में सभु एडिटर असां लाइ इज़त माब आहिनि ऐं सुठी हिकिड़ो सुठो कमु कनि था सभु, सभिनी लाइ आउं न चवंदुमि। पर ज़ीशान जे लाइ आउं त इन करे चवंदो आहियां त एडिटर ऐं कैमरामैन जो हिकिड़ो डायरेक्टर सां जेकॾहिं माइंड मिले थो हिकिड़ो कमु करण जो, जेकॾहिं असां उहो फ्रेमिंग वठूं था या कटिंग्स पॉइंट वठूं था, जेके एडिटर ख़ासि करे कोशिशि कंदा आहिनि त जेको उनखे मिलंदो आहे शाट उहो हणी छॾींदा आहिनि ऐं महिनत न कंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह इहो मां 2 सोप कराया आहिनि ज़ीशान खां, त जेको मां कमु कंदो आहियां कोशिशि कंदो आहियां त इहो हिन तरीक़े सां हितां कट खणे हा
खणे हा त ओॾी महिल हू एडिटर खणंदो आहे। इहो मां ज़ीशान खे ॾिठो आहे, न माइंड मिले ॾिठो आहे साईं, इहो बि ॾिठो आहे त मामा लालू बि चवंदो आहे त मुंहिंजो ज़ीशान करे, फलाणो हर महमूद मीर चवंदो आहे त मुंहिंजो ज़ीशान करे, हर डायरेक्टर। ख़ुशनसीबु ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त वाक़ई डायरेक्टर त पंहिंजो कमु पंहिंजी जॻह ते आहे, डायरेक्शन करे थो अचे, पर एडिटर वधीक कमु आहे। जो एडिटर एडिटिंग करे थो न, उहो हुनजो कमाल आहे। बिल्कुलु। त माशाल्लाह डायरेक्टर जेको आहे कमु कंदो आहे त उन में हिकिड़ो सम्झो हिकिड़ो बुत आहे, उन में हिकिड़ो साहु विझंदो आहे। पर हाणे इहो सम्झो माना सिंगारे हर शइ पिक्चराइज़ करे ईंदो आहे, वाक़ई हक़ीक़त आहे त इहो जेको आहे एडिटर जो वाक़ई उनखे साह में अञा वधीक हिकिड़ो जेको आहे सो उनखे तव्हां कचहरी अञा हलंदी कंदुसि पर थोरो अहमद अली चांडियो साहब जो तमामु बहितरीनु सुगड़ आहे माशाल्लाह। और अलीनाथ साहब त लती सरकार खे घणो ॿुधाईंदो आहे, लती सरकार जाए पिए त माशाल्लाह। जीअं अहमद अली चांडिया साहब ॾिसां था अर्ज़ छो त ॾिनो कुर्ब साईं त नेकियूं साण नींदुसि, वाह ॾिनो कुर्ब साईं त नेकियूं साण नींदुसि, अब्बासी सलामी संघारनि जी ॾींदुसि, हुकुम चो अव्हां जो त अखियुनि साण ईंदुसि, मरी बि अव्हां खां जुदा की न थींदुसि। ओ साईं इन सरज़मी ते पंहिंजा पेर हूंदा मगर मां न हूंदुसि, मुंहिंजा शहर हूंदा मगर मां न हूंदुसि, मुंहिंजा शहर हूंदा। माशाल्लाह। अरे छो त अञा त के इंसान अनमोल हूंदा, चङी चाह चाहत ऐं चहबोल हूंदा, कनी जे करे हले थो ज़मानो, सचा तन सुखन ऐं सचा कोल हूंदा, लॾे विस छॾे जे हिन धरतीअ तां दीदार, मगर मां न हूंदुसि त मुंहिंजा बोल हूंदा, मगर मां न हूंदुसि त मुंहिंजा बोल हूंदा। अल्लाह जो बिस्मिल्लाह। हा साईं, सभ खां पहिरीं त साईं वारनि खे भलीकार चवंदासीं। बिल्कुलु चओ ऐं तुंहिंजी औताक त आहे न, असांजी बि औताक आहे, सॼी सिंध जी औताक आहे। बिल्कुलु साईं। त भली आहे भला पिरी, भली आहे भला पिरी लुत्फ़ करे लख, हा साईं। मुबारखूं मलूक चए ॾिनियूं पखियुनि खोले पख, उहा असांजा कोझा कख, पर हिन सॼणनि खणी सराह कया। सवली कर सचा धणी मूं ते मार मुजीब, दाता तुंहिंजी धरती ते ता सहन गम ग़रीब, सच चवण ते साड़ीला था ॾियनि रंज रकीब, कॾहिं हामी कीन थिया हीणनि साण हबीब, मूंसां मेल मलूक चए आकल पुट अजीब, पोइ उहे कहिड़ा क़रीब जेके कन हिराइनि कूड़ ते, सवली कर सचा धड़ी भरजन कोन भॾा, ज़ाहिर आहिनि ज़ुल्मत जा हिते खोड़ अॾा, इज़त भरिया उथी विया खणी लख लॾा, कूड़ा कन काइनात में झूठा कम जॾा, मारी घर मलूक चए हूंदा रोज़ हॾा, पोइ फाड़े वात वॾा कन था गिला ग़रीब जी, सवली कर सचा धणी भरजन कोन भन, के मिलिया काइनात में मिठा माण्हू मन, कूड़ा माण्हू कहर ते हू जी झंझोड़िया जन, मुड़िया कोन मलूक चए तोड़े सजूं गुज़रिया सन, उहे कहिड़ा कन जेके ॿुधनि गिला ग़रीब जी, सवली कर सचा धणी तूं पहण कुल पघार, कर का मार मलूक चए सॾ सुणी सरकार, जीअर मिला जानब खे मौत अॻे न मार, ओॾी थिया अजीब खे पतण टिपी पार, मथा चवण चार त वर छॾे वेही रही। अली नवाज़ फ़कीर घणा ॾींहं मस्ती कई आहे, मस्ती नहीं कंदो आहे। हा अॼु मस्ती अॼु आज़मायूं था फ़कीर अली नवाज़ खे, ऐं गुज़ार त पढ़ंदो फ़कीर अली नवाज़ लंजवाणी ॻोल्हींदो। सही हाणे प्रोग्राम असां राति गुज़ार तूं सुगड़ औताक में इहे ई हलंदा। बिल्कुलु बिल्कुलु माशाल्लाह से गुज़ार त गुज़ारत चवे थी जी त वण जो हाकिम जो हुजे, वण जो हाकिम जो हुजे, वण चजो वण जो हाकिम जो हुजे, वण जो जेको हकम जो हुजे, जो हा वण जो पलड़ो बचे छोटो, हाओ वण जी तारी, हाओ वण जी छां, हाओ हाओ वण जो हुजे, वरी चओ वण हाओ जो हाकिम जो हुजे। हाणे ॿुध फ़कीर अली नवाज़, जी साईं। हाणे उमर पाशा मारवी खे कैद करे बंद करे अची पंहिंजे महल में विहारियो आहे। हाणे
चवे थो पंहिंजो माना मारवी खे त मां सुभाणे पंहिंजा ॿिया अमीर घुराए ऐं तोसां शादी कंदुसि। हाणे मारवी चवेसि थी त वण जो हाकिम जो हुजे। वण जो केलो बचे ॾेर वण जो हाओ तूत हाओ वण जो अंब चवे वण जो हुजे। वण जो ॿेड़ो त न आहे। बचे वण जो हुजे लाख वण जी लाख हाओ लाख भी नथी चए ॻाल्हि त वण जी सिंधी माखी में मरे पई बचे माखी में मरे पई बचे वण जो हुजे। अब अहीं को धको हड़ो वण जो असां झूठो सोचूं वेठा था। सुठो हाओ वाको हाओ वण जो अंबड़ी अंब हाओ सिंधड़ी अंब खाईंदी था मारवी। वण जो आ सही हा साईं। हा वण में हुजो हाओ। थी सके तो वण जो अरे वण दर्द कोन काची आहे लकड़ी आहे दर्द न आहे। बचे सही बंद कई उन में हाओ न वरी चओ वण जो हाकिम जो हुजे। वण जो हाकम जो हुजे वण जो छा थी चवे वण धुल त न आहे। बचे सही वण जो को मेवो आहे को बि वण जो हाकम जो हुजे हाकम जो सुलूक हुजे। हाओ हाँ हाओ वण जो बुबरा ॿेर आहे अंब आहे साईं। वण जो जेको आहे सो इलाही कांडेरो आहे ख़बर आहे वण जा खोड़नि। न वण जो वण मंझि आहे उहा शइ। हा न हा वण हर कोई लॻे थो वण मंझि आहे उहा शइ। अब चओ त टेम आहे त ठीकु आहे न त खोज हा, न, वण न, जो चोसो वण जो हा। मरे भई वाह छा चई वण जो चौसो साईं। वण जो चोसो हा अंब जो क़िस्म आहे न अंब चौसो। जो नालो न वरितो चोसो कोन चई। हा त चौसो ऐं अंब में त फ़र्क़ु आहे न। मरी जा ॻाल्हि साॻी आहे मारवी ॻाल्हाए थी उमर बादशाह चएसि त मां पंहिंजा अमीर घुराए हा ऐं सुभाणे तोसां निकाह कयां थो। हा हाणे मारवी चएसि त वण जो हाकिम जो हुजे। वण जो आहे चौसो हा ऐं हाकिम जो आहे जाइज़। हाणे चवेसि पई चौसो जो जाइज़ हुजे। मां त तुंहिंजी भेण आहियां। वाह साईं वाह साईं वाह साईं मुनर जा बचा बिल्कुलु बिल्कुलु वाह साईं तव्हां माशाल्लाह स्कूल खां वठी पढ़ियो वॾा थियो कॉलेज में वियो ऐं पोइ उते तव्हां वारियूं हरकतूं कहिड़ियूं हूंदियूं उन ज़माननि में। हरकतूं स्कूल में त पढ़ंदा हुआसीं। जी जी पढ़ण खां सवाइ पढ़ण खां सवाइ ही जेके असां मतिलबु एक्टिंग कयूं पिया उते टेबलोस कंदा हुआसीं। हा उन हिसाब सां इहे हरकतूं माना जेके हर हे तव्हां टेबल उते खां हलंदा। ऐं ॿी ॻाल्हि थो पुछां उते रांदियूं कहिड़ियूं कयो गिली ॾकर कयो बिलोरन कयो कोजियूं कयो या का ॿी रांदि ख़ासि करे कयो। क्रिकेट घणी खेॾीसीं। अच्छा क्रिकेट जा घणो शौक़ु आहे भला ॿियो इश्क कई कंहिंसां। इश्क हाणे उहो कहिड़ो आहे जंहिंखे इश्क इश्क अॼु न बि कई करी पियो उन दौर जी ॻाल्हि थो कयां। उन दौर बचपन में त हाणे इश्क त कोन कयोसीं इश्क जी ख़बर बि न हूंदी। तव्हांखे इश्क जी दिशा न वधीक ख़बर हूंदी। इश्क त इन करे गवाह वठी आयो आहियां पाण सां भली चई सघे थो चई सघे थो न। पर मां ई चवां थो त ज़ाहिर आहे इश्क त कयोसीं। अच्छा वाह ऐं इश्क खां सवाइ त को इंसानु आहे बि कोन। हा न बिल्कुलु ऐं हाणे भला ॿुधो अथनि तव्हां सियासत में वञो पिया सियासत में कोन था वञूं। पोइ भला हिकिड़ो फ़िलाई कमु आहे सिंध फ़नकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन हिकिड़ी तनज़ीम ठाही आहे ऐं सिंध जो चेयरमैन थियो आहियां। अच्छा सो अलहमदिल्ला 8-10 ज़िला कंप्लीट करे चुका आहियूं। हा सो हुन में यूनिट ठही विया आहिनि ऑफिसूं बि स्टेब्लिश थी वियूं आहिनि। बसि कोशिशि कयूं था त पंहिंजे सिंध जे आर्टिस्टनि जेके बि आहिनि ग़रीब मुस्तक आहिनि उन्हनि जे लाइ कुझु आवाज़ु उथारियूं उन्हनि जे लाइ कुझु कमु कयूं। या ॻाल्हि आहे की फ़नकारनि लाइ अदीबनि लाइ शान लाइ जेको हिन भेरे कल्चर कयो न। बिल्कुलु माशाल्लाह सरदार शाह ऐं अकबर लिगारी मुंहिंजो सलाम आहे ॿिन्ही खे। बिल्कुलु बिल्कुलु जेको औखे टाइम ते इहे कमु आया न। बिल्कुलु तव्हां त न तव्हांजो वज़ीर आला आहियो न तव्हांजो कोई हुकूमतदार आहियो न को तव्हां केरु बि अहिड़ो माण्हू न आहे जेको इन्हनि ॿिनि माण्हुनि फ़नकारनि जो जेको मदद कई न। वज़ीर आला बि असांजो आहे सिंध जो वज़ीर आला आहे तव्हांजे ज़िले जो आहे तव्हांजे अमरो न कंहिं फ़नकार मदद कान कई। बिल्कुलु साईं त माशाल्लाह ज़बरदस्त असां बि लिस्ट ॾिनी दादू जे जेके आर्टिस्ट हुया हा त पोइ उनमें बाक़ाइदे उन्हनि मिली विया हूंदा तव्हांखे। बिल्कुलु मिली विया। इंशाअल्लाह मिलिया वाह वाह सरदार साहिब खे सलाम आहे मुंहिंजो। वालेकुम सलाम बिल्कुलु। ऐं ज़िशान जो क्या साहिब हेॾी उमिरि आंदी त भला शादी छो नथो करी तूं अञा कंदासीं कॾहिं कंदे हिन पढ़ो थींदो पोइ कंदे जा न कंदासीं छो भला जेके वॾनि जो को आहे हुन में न बसि थोरो टाइम बहितर थिए थोरो इहे जेका वबा अॼुकल्ह ॾिसो था कोरोना इहे ख़तमु थिए त पोइ इनशाला। अच्छा अभी वरी वॾनि जो आहे जिते कराईंदा। अच्छा न कोरोना खां त टिजी कोरोना वारी न लॻी वञे। न घर वारनि जी मर्ज़ी आहे जॾहिं चवंदा हा त दोस्तो
ज़िशान वरी अचां थो तोसां कचहरी कयां थो थोरी साई खणूं ऐं पोइ वरी अचूं था पंहिंजे प्रोग्राम ते हा त बिस्मिल्लाह साई दोस्तों साई खां वापसि आयासीं वरी पंहिंजी कचहरी था शुरू त अहमदिल चांडा माशाल्लाह अॼु छो तूं घणो चिपई सांगड़ खां थकिजी आहीं त छा हुते घणो तोखां खपे त ॻाल्हाया अथनि छा अॼु तूं मुर्गी अॼु मूंखे मज़ो नथो ॾेखारीं छो भला ज़रूरु हाणे माना दोस्तनि कचहरी जे लाइ अमन ख़ुशि न आयो आहे तॾहिं ईंदो अमन ख़ुशि इंशाल्लाह अची वेंदो इमदाद अली सां बि कचहरी कंदासीं हा, इमदाद अरे अली, छो इमदाद। तूं सम्झी नथो छा 15 सन्ना सजी ॾोह कहिड़ो मुल्की मगन आहे वाह। चयो कंहिं कचहरियूं अबाणियूं वञनि थियूं इहे राग रंग ढंग रिहाणियूं वञनि थियूं वाह। छॾियूं पाड़ो पंहिंजो ई न्याणियूं वञनि थियूं वॾनि ॾोकड़नि ते विकाणियूं वञनि थियूं वाह। अज़ीज़नि खां प्यारो इहो सारो धन आहे तूं सम्झी नथो छा 15 सन्ना सजी ॾोह कहिड़ो मुल्की मगन आहे वाह पुछी तो त शराफत शराफत हली वई घणनि बुज़ुर्गनि मां बि करामत हली वई जहालत जो आई अदालत हली वई हकीमनि मां बि हाणे तबाबत हली वई हाँ, इहो जे आहे। मथे जे सूर लाइ बि सुयनि जो दर्जन आहे तूं सम्झी नथो छा 15 सन्ना सदी ॾोह कहिड़ो मुल्की मगन आहे वाह हिर्स जी हवा में बंदो छो गंदो आहे एॾे नूर हूंदे बि अखियुनि खां अंधो आहे पितल सोन चांदी में छाजो संधो आहे मिलावट न जंहिंमें सो कहिड़ो धंधो आहे वाह। पयो कूड़ काहे सचाई दफ़न आहे तूं सम्झी नथो छा 15 सन्ना सदी ॾोह कहिड़ो मुल्की मगन आहे वाह रोई यार छो तो उहो राणो किथे थी जे कम कोरट में थी त नाणो किथे थी है। बिना ॾोकड़नि जे पुछाणो किथे थी ग़रीबनि जो हाणे टिकाणो किथे थी नंगे सिर उघाड़ा न कोई खफन्ना तूं सम्झी नथो छा 15 सन्ना सदी ॾोह कहिड़ो मुल्की मगन आहे पर घणो गोड़ गाॾी त कंहिं रेल में ॾिस हा घणो गोड़ गाॾी त कंहिं रेल में ॾिस गुंडा चोर डाकू खुलियल कंहिं खेल में ॾिस जे ज्वारी थो ॻोल्ही त कुकड़नि जी मेल में ॾिस जे मज़ूर ॾिसण थो चाहीं अच्छा जवान और कुकरनि जे मेल में ॾिसे जे मज़ूर ॾिसण थो चाहीं त पोइ जेल में ॾिस हा कार जंजी कोडर या मीणी जो पन्ना तूं सम्झी नथो छा 15 सन्ना सदी ॾोह कहिड़ो हा, चांडा। मुल्की मगन आहे पर सजण यार मोहड़ो त मोड़ियूं हलियो वियो ढगो घर कंहिंजे मां छोड़ियूं हलियो वियो नो नीह नातो बिट्रोड़ियूं हलियो वियो वाह। मोहब्बत जो आहे ॿेड़ो ॿोड़ियूं हलियो वियो पर अञा चई थो तूं त मुंहिंजो यार मन आहे तूं सम्झी नथो छा 15 सन्ना सदी ॾोह कहिड़ो मुल्की मगन आहे तूं सम्झी नथो छा 15 सन्ना वाह वाह शहर डिगो आहे साईं बिस्मिल्लाह मोकल अथई अॼु तो अरे छो त कई फोन फोटे त बोरची पुॼायो कई फोन फोटे त बोरची पुॼायो साहब इजो ॼाण बहादुर बि आयो वाह। 600 मुंडियूं छेलनि जूं ऐं घटा बि घुरायो वाह। चङू ते लाइ चाहूं तितर बि तरायो कुकड़ 30 कुरड़ो त वॾे जो ई वज़न आहे तूं सम्झी नथो छा 15 सन्ना सदी ॾोह कहिड़ो मुल्की मगन आहे जमादार जाई ॾितल सां लंधी छॾ मिलिया ॾाढा ॾोकड़ अजाई खंदी छॾ मुंहिंजी ॻाल्हि हिकदमि करे तूं रधी छॾ छॾे चोर खूनी तूं भाॻिया ॿधी छॾ अलाए कीअं असां वटि अॼु आयो ख़ान इब्न आहे तूं सम्झी नथो छा 15 सन्ना सदी ॾोह कहिड़ो मुल्की मगन आहे मरी मुल्क मुंहिंजे जा दोदा धणी विया तॾहिं त धाड़ेल धाड़ो वॾो अॼु हणी विया मिलनि कोन ॾोकड़ त छोकर खणी विया वाह, चयो साहब अॻियां सिपाहिनि त साईं हू महल घणी विया पर एॾा घेरो हटायो जो होॾां स्टेन घना तूं सम्झी नथो छा 15 सन्ना सदी ॾोह कहिड़ो मुल्की मगन आहे पर पहिरीं पाण पंहिंजो ॻोल्हे को गिलो कर जे नंबर 1 थो चाहीं त भलो को बिलो कर जे डिग्री थो चाहीं त पोइ खीसो ढिलो कर भली फोन ते पर रिश्वत गुनाह अथई भली फोन ते हा तूं हुतां ई हलो कर
असांजो बि तोसां सचो ई सुखन्ना तूं सम्झी नथो चा 15 सन्ना सदी ॾोह कहिड़ो मुल्की मगन्ना अरे चो त भली कम असां वटि भली कम असां वटि काराए तो वठी आ 10-20 हज़ार ॾोकड़ या खातो वठी आ पुटां कोन्हे पोपट त ॾातो वठी आ भली कुझु बि न ॼाणे ॿोड़ो या पातो वठी आ ॾियण नौकरी जो असांखे बि फन आ तूं सम्झी नथो चा 15 सन्ना सदी ॾोह कहिड़ो मुल्की मगन्ना अरे चो त पीउ पुट पाण में प्यारा फिका अॼु लॻी विया अछनि ते बि कारा टिका अॼु लॻी विया ज़िबाननि खे ताला साईं को सच चवण वारो आहे ई कोन न ज़िबाननि खे ताला छिका अॼु लॻी विया मांडूलनि जे मुंहनि खे धिका अॼु लॻी विया छो त सरवेर सीतल आयो बेलदार बबन्ना तूं सम्झी नथो चा 15 सन्ना सदी ॾोह कहिड़ो मुल्की मगन्ना मदद चवंदा आहिनि मांडूलनि खे बि रसूं था अने 15 सन खे बि रसूं था टेम थोरो आहे थोरो लती सरकार जे बि यादि करे वेठो आहे त इन खां पुछूं ॾिसूं लती सरकार में कहिड़ो थो ॿुधाए वरी ही दोस्त रादू खां और इन्हनि सां कचहरी कया बिस्मिल्लाह साईं हाँ साईं तू हबीब तू तबीब तू हबीब तू तबीब तू दर्दन जी दवा जानब मुंहिंजे जीअ में आहिनि आज़ार जा अनवा साहिब जे शफ़ा मियां मरीज़नि खे वाह तू हबीब तू तबीब तू दारू खे दर्दन तू ॾींहें तू लाहीं डाक्टर खे ॾुख दनि उहो तॾहिं फ़कियूं फ़र्क़ु कनि जॾहिं अमर थिए उनजो वाह साहिब तू साहिबज़ादो सिपरी ऐं निसोरो ई नौकर बेहद करियां बंदगी हथ ॿधी हाज़िर छिनी छॾींदसि की न की दोस्ताना जो दर मूं तां महर नज़र पिरी मलाज पंहिंजी वाह साईं पाण ई जल जलाल हू पाण ई जल जलाल हू पाण ई जान जमाल पाण ई सूरत प्रिय जी पाण ई हुसन कबाल पाण ई पीर मुरीद थिए पाण ई पाण ख़याल सभु सबो ई हाल मझा ई मालूम थिए पाण ई पसे पाण खे पाण ई महबूब पाण ई ख़लके खूब पाण ई तालब तिन जो पढ़ाॾो सो सद जे वर वाई जो लही हुआ ॿई गॾु पर ॿुधण में ॿ थिया अल्लाह गोश्त घणो खाया हुआ अॼु सफ़ा ऐं फाटे थो न बाबा पर तव्हां पोइ ॿुधाए लतीफ़ सरकार ॾे वेझो ई नथो वञे अॼु लाइ छा थियो आहे लतीफ़ सरकार जा बेत ॿुधाई ॿुधाई हा इहे सभु नाले लतीफ़ सरकार जो न वरितई तॾहिं मूंखे ठीकु आहे हा ॿुधाई ॿुधायोसीं लतीफ़ साईं। लतीफ़ सॼो मुनवर साहिबा छा जी जी तूं मूंखे इहो ॿुधा त अॼुकल्ह छा कहिड़ो ख़्यालु आहे तुंहिंजो जा इहे फनकारनि खे गॾु कंदो वठंदे जा कुझु करण जो बि ख़्यालु आहे कुझु करण जो त इहो ई मुंहिंजे ख़्याल में त घणो आहे जेको कोशिशि कयूं पिया सिंध फनकार जेके हिन प्लेटफॉर्म ते सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे प्लेटफॉर्म ते सभु गॾु कयूं पिया जी मुंहिंजी हिकिड़ी जेकी आहे सो विश आहे ऐं कोशिशि आहे या मां कोशिशि कंदुमि इनशाला उहा इहा आहे त असां हमेशह जेको आहे सो कोशिशि कई आहे त सिंधी आर्टिस्ट जेके बीमारी जे बिस्तरे ते हूंदा आहिनि या पोइ असां हिकिड़ो कल्चर डिपार्टमेंट ते वेंदा आहियूं या सकाफ़त ते चवंदा आहियूं त बाबा ठीकु आहे हीअ असांजो आर्टिस्ट बीमार आहे उन जे लाइ कुझु कयो त कोशिशि कयूं असां जेको बीमार खां अॻु में असां कोशिशि कयूं त उन जे लाइ कुझु कयूं ॿियो असां बि कल्चर डिपार्टमेंट खे कुझु ॾियूं ज़रूरी न आहे त उन्हनि खां वठूं गिव एंड टेक आहे असां अहिड़ियूं कल्चर्स मूवीज़ ठाहियूं जेके असांजे शाह जे रिसाले मां आहिनि या को अहिड़ो असां कल्चर डिपार्टमेंट खे अहिड़ो गिफ्ट ॾियूं फिल्मूं ठाहियूं टेलीफिल्मूं ठाहियूं असां बि कुझु कल्चर डिपार्टमेंट खे ॾियूं रुगो वठूं न उन्हनि जे सहकार सां कोशिशि कयूं त असां अहिड़ा प्रोजेक्ट ॾियूं जीअं असांजी कल्चर डिपार्टमेंट खे हिकिड़ो उत्साह इहो थिए त असां बि उन्हनि लाइ कुझु करे सघूं था माशाल्लाह तुंहिंजी सोच सुठी आहे तूं सरदार छा ॿुधंदो हूंदो त ख़ुदा करे तो सॾींदो जल्दी पर सरदार छा खे पर मुंहिंजी गुज़ारिश आहे त ख़ुदा हिकिड़ो दफ़ो असांखे उता की ॾींदा अचे त सही कुझु कचहरी त कयूं सफ़ा पाण फोन खणे कोन पर जेको हुनजा पीए न से बि माशाल्लाह आहिनि ॿुधी पर हाणे तुंहिंजी मर्ज़ी तुंहिंजी वॾी सुठी सोच आहे कल्चर करे थो गॾु ॾी पर कल्चर वारनि जे असां ते थोरा आहिनि वरी बि हुननि जा माशाल्लाह दिशा साहिब तूं ॿुधा तोखे किथे किथे डिमांड थी आहे अॼुकल्ह कहिड़नि चैनल ते आहीं तूं मां हींअर ARY चैनल ते आहियां अच्छा हा
उते ई बस कयां थो जॉब। भला ॿियो हूअं ज़िंदगी में भला ज़रूरी आहे को एडिटर थी ॿियो न करे सघे कुझु? डायरेक्शन कयां थो। डायरेक्टर करे ड्रामा कुझु कया अथई? ड्रामो कोन कयो आहे, गाना घणा कयां। भला जे वधीक पढ़ी आहे का नौकिरी करी आहे? नौकिरी बि कयूं था। नौकिरी आहे हा। पर सुठी जीअं माण्हू सुठी पोस्ट ते वञे, माण्हू ॾिसण में अचे उणियूं वीहूं ग्रेड जा, न को मुनवर छा कयो, न को तो कयो, रुगो छा ईअं विञाए छॾियो। अलहमदिल्ला ऑफिस सुपीरियर ॾां 70 ग्रेड में। 70 ई माना? हा बिल्कुलु। मां अला कदा उणियूं मिली वेंदई, इंशाअल्लाह तव्हांजी दुआउनि भाइरनि अला कदा सभु शइ मिली वेंदई। पर ॿियो मूंखे ॿुधा त अॼुकल्ह जे दौर में तूं कहिड़े चैनल ते कमु करणु थो चाहीं? धरतीअ ते कंदे? सभु असांजा 5 चैनल आहिनि, सिंधी चैनल आहिनि। छो त हीअ जेका धरती आहे, जो चवंदा आहिनि न त असांजो अमर धरती आहे, जेको सिंधी अजरकूं टोपियूं पाए निकिरंदा आहिनि, पर आउं चवंदो हीअ बि धरती आहे त हीअ बि जॾहिं हिन सां जेको वफ़ा कंदो सो बि कॾहिं पोइते न थींदो। इन मौज़ूअ ते मां हिकिड़ो सुवालु तव्हां खां पुछंदो। भले भले। त प्रोफेशनल कमु छो घटिजी वियो आहे? माना हिकिड़ो ड्रामा जेके असां माशाल्लाह हिते बि सुठा डायरेक्टर आहिनि, जीअं साईं ज़हीर मीरजत साहिबु या सभु, ऐं कंहिं कंहिंजा नाला खणा, पर फस्ट प्रायोरिटी जेकी आहे मुंहिंजो ईअं सम्झो फेवरेट आहे, ऐं मां ईअं सम्झो उनजे कम जो हिकिड़ो आशिक़ बि आहियां पंहिंजे हिसाब सां। पर उहे ड्रामा, उहे कहाणियूं या उहे कहाणीकार माना रहिया न आहिनि। माना छा मसइलो आहे? असांजी हक़ीक़त आहे त असां कुझु करणु चाहियूं था, पर आहे कोन उहो असांखे उहो ग्राउंड नथो मिले हाणे कमु करण जो। अर्ज़ु आहे त हिकिड़ा लॉकडाउन अची विया हिन 5-6 महीननि में यका, ॿियो कोरोना जो वारो थी वियो। कोरोना जी फाठी तुंहिंजे पाकिस्तान जे माण्हुनि मां वई भॼी, त बि जल अञा माण्हुनि मां जान नथी छुटियो हुनजी। हिकिड़ो त इहो आहे थोरो मौज़ू हुननि जो। ॿियो यकीन करींदो सभिनी चैनल खां वधीक हिन वक़्तु तोखे धरतीअ ते प्रोग्राम इलाही मिलंदा हिन चैनल ते। तूं हलंदे हुन स्टूडियो में इलाही प्रोग्राम थींदा आहिनि, हिन में 3-4 प्रोग्राम हिन में थींदा आहिनि। वरी हेठि ॾिसंदे सेठ 9 पियो लॻे 100 पियो। मज़ा आया सीरियल उहो हाणे शुरू ज़हीर मीरजत शुरू कंदो इंशाअल्लाह। बिल्कुलु और थिए थो अली गुल साहब आहे, सोराब सुमरो। बिल्कुलु हिन चैनल ते वरी बि तूं सच पुछ त वधीक प्रोग्राम ॿियनि सिंधी चैनल खां वधीक वरी बि हिन प्रोग्राम हिन धरती चैनल ते वधीक प्रोग्राम थींदा आहिनि। आउं खुलियल ऐलान थो चवां। न थियनि था बिल्कुलु, असां ॾिसूं था। वरी बि तूं ईदनि ते प्रोग्राम ते ॾिठा हूंदा त तोखे वधीक मज़ो धरती चैनल ते आयो हूंदो। छो हिते हर कल्चर अलॻि शइ आहे, हर प्रोग्राम अलॻि तोखे मिलंदो। सुठा प्रोग्राम, स्टूडियो प्रोग्राम सुठा आहिनि माशाल्लाह। प्रोडक्शन सुठी थी करे माशाल्लाह। धरती टीवी हींअर टॉप ते थी हले ऐं सुठो आहे। सुठी असांजी बि त इहा आहे विशा त सुठा हिकिड़ो प्रोग्राम थियनि। तक़रीबन घणो टाइम थियो आहे? भला ॿी हिकिड़ी ॻाल्हि मूंखे यादि आई आहे। ॿुधायो। पहिरें ज़िशान शाह खां अर्ज़ु कंदो त गाना रिकॉर्ड बि कंदो आहे, ज़ाहिर आहे जे इहो मौज़ू खयों अथसि। हिकिड़ो गानो त को ॿुधा को आवाज़ ई भलो न आहे। कहिड़ो बजे यार कहिड़ी ॻाल्हि था कयो यार? मूंखे न ईंदो आहे ॻाइण, तव्हां ई ॿुधायो भला। हिन खां ॿुधंदो अलाह न ईंदो। झुंगारे ॾिस झुंगारे ॾिस सफ़ा न ईंदो। बाक़ी कीअं पोइ गाना रिकॉर्ड कीअं कंदा आहियो? गाना हाणे उहो माना पोइ मूं वांगुरु डंडो खणी बीहंदा आहियो छा? न हिकिड़ो महिनत कंदा आहियूं ऐं हिकिड़ी मतिलबु हुन ते बाक़ाइदा वर्क थींदो आहे। साईं बराबरि, पर गाने जो ॿोल बि यादि हुजे न, हर शइ हुजे तॾहिं त माण्हू गानो रिकॉर्ड कंदो वञे। हूअं कीअं कंदो? आउं त वञी कयां गानो रिकॉर्ड, ईअं कीअं कंदो? डायरेक्शन ऐं ॻाइण त फ़र्क़ु आहे ॾाढो। माना मुनवर साहिब छा तूं त माशाल्लाह कंदो, असांखे वॾा दलका बि न तुंहिंजा हिन उमिरि में असां दलका तुंहिंजा खाधा। अलाए कंहिंजे नूर ज़ोर सीरियल हली, अलाए कंहिंजी हुयूं न खाधमि त माशाल्लाह। हींअर मूंखे तूं को गानो को ॿुधा, को मूंखे चङड़ो को माशाल्लाह, को कलाम ॿुधा, को शेर ॿुधा, को बैत ॿुधा, पर कुझु न कुझु ॿुधा ज़रूरु। पीर मौज़ूम जहिड़ो माण्हू आहे त बि ॿुधाए वियो मूंखे, कुझु छॾियोमांसि न। ॿुधायूं था तव्हांजे चवण जे सवाल। बिस्मिल्लाह। पंहिंजे दर तां थो धिकारी, दस भला काॾे वञा। मूं नथो मिठड़ा ॾेखारी, दस भला काॾे वञा। तुंहिंजे नेणनि जे खंजर सां हिकु दफ़ो आहियां कुठल, मुफ़्त बि हर छो थो मारी, दस भला काॾे वञा। फर्स्ट क्लास, वाह वाह, ज़बरदस्त है। अलाए को हां जीउ जंहिंखे चयमि जिणक तंहिंखां मिलियमि,
चोट ॾाढी रसम पर कयुम दरगुज़र जियो जंहिंखे चयुम झिणक तंहिंखां मिलियम चोट ॾाढी रसम पर कयुम दरगुज़र जान जिन लाइ ॾिनम से न कांधी थियम जान जिन लाइ ॾिनम से न कांधी थियम चोट ॾाढी रसम पर कयुम दरगुज़र चोट ॾाढी रसम पर कयुम दरगुज़र सची ॿुधा ओ साईं माशाल्लाह पर जान किसने लाइ ॾिनो आहे यार त ॿुधा जान तव्हांजे लाइ दोस्तनि जे लाइ ॿारनि जे लाइ पंहिंजे मिटनि माइटनि लाइ पंहिंजे बचनि लाइ कुझु त ॿुधा भाउ इहे पोइ रिकॉर्डिंग इहे जेको आहे ख़तमु थियो पोइ ॿार आफ्टर ब्रेक ऑफ द रिकॉर्ड कचहरी थींदी आहे यार ऑफ द रिकॉर्ड कचहरी थींदी मज़ो आहे भले दुनिया नाज़रीन ॿुधनि न भाउ असां इश्क कया वेनिलेटर चढ़ी आयासीं मोटी आयासीं दुनिया ॾिठो न भाउ इहो ॿुधो आहे त माना सिंधी मीडिया जो डायरेक्टर हर साल इश्क कंदो आहे हा न तव्हांजो छा इहो वाजो सुवाल हुन पाण ई तव्हां कयो आहे इहो सिंधी मीडिया जे असां नथा चऊं सभु बराबरि न आहिनि उन जे हिसाब सां सिंधी मीडिया जे हिसाब सां पर हाणे के आहिनि उहो पाण ॼाणनि हल वरी अचां थो थोरो सुगड़नि ॾे वञा छो त ठरी वेंदा पोइ वरी मचंदा देरि सां साईं साईं बिल्कुलु जीअं मुदल जाॾा साहब बिस्मिल्लाह अरे छो त अखियुनि में अंधेरी का केरी अची वई हा जो औरत मथां छेड़ी निबेरी अची वई हा वॾे फ़ैसिले ते वॾेरी अची वई मोए मोह न पवंदी सा जीअरे अची वई वाह वाह खुलियल ज़ुल्फ ज़ाहिर गल गलो गुल बदन्ना तू समझी नथो छा 15 सन्ना सदी ॾोह कहिड़ो मुल्की मगन्ना मलूक अहिड़ा तू सूर सलण खे छॾे ॾे मलूक अहिड़ा तू सूर सलण खे छॾे ॾे घणो अॼु अब्बासी घुमण खे छॾे ॾे पहरी पोयों थी सुम्हण खे छॾे ॾे चवी थो चङाई त चवण खे छॾे ॾे करी छो थो दाहूं भला कंहिंजो थो ॾे कन्ना तू समझी नथो छा 15 सन्ना सदी ॾोह कहिड़ो मुल्की मगन्ना तू समझी नथो छा 15 सन्ना 15 सन्ना खयो थो अचे अमल चांडिया करा ॿियो पासो वठीसि मगरूर हुस्न ते नाज़ न कर ए चिटका ही चंद घड़ियां दा हा देजार में हा मगरूर हुस्न ते नाज़ न कर ए चिटका ही चंद घड़ियां दा इतके आशिक रड़ रड़ मर गए कुछ क्यास्त करते हैं रड़ियां दा तू पट पलगा ते आराम करी एहसास कर दर खड़ियां दा ओ खैरात हुस्न दी मगदे हिंतू ताब विखेंदई तड़ियां दा कहंदा होश लुटई कहंदा जोश लुटई के को कैद बनाई मन कड़ियां दा मत आह भरन हद माह चरन सट सा घुटई ते सड़ियां दा खिल पसी क्या खुट वैसी इंसाफ त कर अख अड़ियां दा इए लायक नहीं लुकमान आखे बे मौत मारी मन मड़ियां दा वाह सही वाह अमन चांडिया साहब अटे मञो तो पूरो थींदो जी 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 तो ॿिन्हिनि जो महिरबानियूं अलाह कंदो साईं मनोहर साहबा छा जी जी बाबा जी तव्हां खां बि वॾी महिरबानी जो तव्हां आयो ख़ुशि कंदो तव्हांखे थोरो रुको मूंखे जल्दी जल्दी ॿुधाए वठिजांव त अॼुकल्ह डायरेक्शन खां मुतासिर आहीं डायरेक्शन मुतासिर सभु को पंहिंजे हिसाब सां कमु करे थो पर हक़ीक़त इहा आहे त जेको आउं पुछंदो आहियां त अहिड़े तरीक़े सां पोइ उन्हनि जा हिकिड़ा जवाब इहा हूंदा आहिनि त जेतिरी बजट आहे ओतिरो कमु कयूं था सो ईअं बि न करणु खपे पंहिंजो नालो आहे अच्छा पंहिंजे नाले खे हिकिड़ो ज़िशान साहब तूं ॿुधा भला त हर कोई पंहिंजे कम खां केतिरो मुतासिर आहे अॼुकल्ह जेको सिंधी मीडिया में कनि था उन मां न आहियां मुतासिर तव्हां न आहियो मुतासिर छो जो डायरेक्टर 50-52 जे टेम्परेचर गर्मी में शूट करे थो असां एसी में वेही उनखे सही न कयूं रहंदो ख़राबु कयूं त पोइ त डायरेक्टर एडिटिंग कराए न उभी हाणे वेरी गुड माना सच ॻाल्हाए थी ॾिसां ख़ुशि जो ख़्यालु ज़िंदाबाद साईं मैसेज ॾियणो थिए पर अहिड़ो को नाज़रीन खे मैसेज ॾे जे नाज़रीन चवनि त वाह वाह तुंहिंजा फ़नकार जेके तहज़ीब आहिनि उहे ॿुधंदा मुंहिंजा नाज़रीन जेके उताकुम ते वेठा हूंदा उहे ॿुधंदा दुबई सऊदी सभु हिन त जिला गिला ॿुधंदा ई मैसेज उहो ॾेई छॾ आख़िरी जेको सभु कुझु चए वाह वाह मुंहिंजो मैसेज आहे तालीम जे हवाले सां अवां कोशिशि कयो त पंहिंजे बचनि खे पंहिंजी नियाणियुनि खे तालीम सुठी ॾियारायो
जेतिरो पंहिंजे औलाद पंहिंजे पुट खे उहा तालीम ॾियण जी हिकिड़ी तव्हांजी विश आहे त मुंहिंजो पुटु हिन स्टेज ते हुजे, उहो ई हक़ु जेको आहे न्याणी जो बि आहे, उन न्याणी जे लाइ बि सोचो, फ्यूचर प्लान उन्हनि जे लाइ सोचो। त मुंहिंजो इहो आहे त पंहिंजे ॿारनि खे सुठी तालीम ॾियो, पंहिंजे वॾनि जो ख़्यालु रखो, पंहिंजी माउ जी ख़िदमत कयो, उन जी ख़िदमत में हिकिड़ी वॾी अज़मत आहे। फनकारनि लाइ को मैसेज ॾींदो? फनकारनि लाइ टाइम ख़तमु आहे, रुगो हिकिड़ो मिंट बसि। फ़नकारनि लाइ इहो मैसेज आहे, या असांजे जेके फ़नून लतीफ़ा सां जेको हिकिड़ो मैसेज आहे, त कोशिशि कयो त पंहिंजे नाले खे जेको आहे सो न विञायो ऐं हिकिड़ो सुठो कमु कयो, पंहिंजे नाले खे हिकिड़ो जीअं खणी आया हो उअं ई हिकिड़ो उन ते स्टेज ते रखो, छो जो इहे पैसो अचण वञण जी शइ आहे, जेको नालो आहे हिकिड़ो दफ़ो थींदो आहे, वरी जेको आहे न ईंदी आहे। और चवां थो त फनकारनि खे इहा गुज़ारिश कंदुसि जे वाइदो कंहिंसां कयो था त निभाईंदा बि कयो, बिल्कुलु भाई वाइदो करे हर कंहिंसां वरी सुम्हींदा रहो, इहो फनकारनि लाइ सुठो न आहे, ॿुधाए छॾिया। हाणे प्रोग्राम मुंहिंजो थियो ख़तमु, या अली मदद मौला वॾी महिरबानी, थैंक यू।